शदाद कोट के गर्ल्स सिंगल सेक्शन हाई स्कूल में कायम रिलीफ कैंप में मौजूद सैलाब मुतासरीन भूख और बीमारियों से तंग आकर बिलाखिर मकामी और ज़िले इंतज़ामिया समेत सिंध और वफाकी हुकूमत के खिलाफ एहतजाजी मुजाहरा करके शदीद नारेबाजी की। हेठ सैफला को वेठा आयूं टे गोठ असांजा का शइ कान्हे कमरे में हाणे ॾिसो सखड़ा बच्चा है पेरनि में जुती भी कान्हे अलाह ॾिसे तो अब्बा ॾिसनि था असां सखड़ा बच्चा झलियूं वेठा आहियूं। हेॾे बि असांजो होॾे बि सामान घर किरी पियो क़ुरान भी शहीद थी वियो आहे। असां वटि का शइ कान्हे असां बच्चा खणी जो कयूं इहो वेठा आहियूं राति ॾींहुं पिनी मंगी अचे थो बच्चनि खे खाराए थो असां बुख मरूं था असांखे वञूं काॾे सरकार असांखे हवाले पंहिंजे करे न पा असां काॾे वञूं अॼु ताईं न का शइ असांखे मिली पई आहे। असां झंडे खान जे ॻोठ जा आहियूं ॿुॾल आहियूं त असांखे कुझु बि न मिलियो आहे। असांजा मर्द बच्चा हिते ॿार कल्ह मुंहिंजी न्याणी उहा चाहे डिलीवरी थी आहे त बि का शइ बि न हिते असांखे माना जेको निधन को वारस लॻाए वेठा आहियूं असांजो का अदालत न थी असांजो हक़ु थिए असांजा ॿचिड़ा ॿार असां वॾो परेशानी में हुआ का शइ असांजी अदालत न थी आहे। असांजी अदालत थिए असांजी पुकार थिए अलाह तव्हांखे रब साईं ॾींदो असां सफ़ा जीअं तव्हां जीअं कंगला लॻाए वेठा आहियूं असांजो का शइ न थी आहे न मिली आहे। ॿार नंढड़ा बिजली कोन्हे कुझु कोन्हे जंहिंमें ॿार असांजा ॿुटिजी विया आहिनि बीमार पिया आहिनि न राशन मिलियो आहे न कोई तंबू मिलियो आहे जंहिंमें असां निकिरी कंहिं ॿुहार वठी कंहिं रोड ते वञी वियूं कुझु मिलियो आहे। ख़ुदा जे वास्ते बाबा असांजो कुझु बि मदद कयो कुझु बि असांखे ॾियो जंहिंमें असां स्कूल मां निकिरी कंहिं रोड ते वेहूं असांखे को तंबू जो को टेंट जो को राशन जो असां निकिरूं असांजा ॿार हिते मरनि था कुझु बि असांखे सही न मिलियो आहे। अॼु ताईं का बि मदद न थी आहे स्कूल जी ईअं वेठा आहियूं ॿार बीमार उहो पैसो कोन्हे असांजो उहो दवा इलाजु करायूं न मिली आहे। असां पाण ॿचिड़ा आहे नंढड़ा ॿचिड़ा आहिनि समय बाब हे बीमार पिया आहिनि मानी धानी अहिड़ी ॾिनी अथऊं कुझु बि न समय खाइण पीअण राशन कुझु बि नथा ॾियनि समय बा वोटनि भेरी अचनि वोट वठी वञनि समय बा असांजी मदद काई बि नथा कनि असांजा ॿचिड़ा बीमार हर शइ बीमार। उन्होंने मजीद कहा कि हम सैलाब मुतासरीन के लिए आया हुआ सामान मुख्तलिफ सरकारी अफसरान अपने बंगलों में छुपा कर रात के औकात में अपने मनपसंद अफराद में तकसीम कर रहे हैं जिस पर कोई एक्शन लेने को तैयार नहीं है जो हम मुतासरीन के साथ बिल्कुल नाइंसाफ़ी के मुतरादिफ है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।